नाज़रीन दफ़ो ॿीहर अव्हां खे भलीकार चऊं था ॻाल्हि ॿोल जी शुरुआत एक दफ़ो ॿीहर मियाँ अजीम सां कंदासीं। मियाँ अजीम साहब, मैं ये कह रहा था कि कुछ मुबसरीन हैं यहाँ पीपल्स पार्टी के जो लोग हैं वो कह रहे हैं कि नून लीग है वो BISP के थ्रू इसलिए जो सैलाब ज़दगान है उनकी मदद नहीं करनी चाह रही ताकि ये जो मदद करेगी पंजाब गवर्नमेंट और इसकी क्रेडिट पीपल्स पार्टी ले जाएगी। इस पर क्या कहेंगे आप? नहीं, देखें, बात यह है कि बेनज़ीर इनकम सपोर्ट के ज़रिए उन ख़ानदान जो रजिस्टर्ड हैं उनकी हर महीने जिस तरीके से मदद होनी है वो हो रही है। उसके ऊपर तो ना वो पंजाब में भी हो रही है, सिंध में भी हो रही है, बाकी सूबों में भी हो रही है। वो तो फेडरल का दायरा है, उसके तरीके से सारी हो रही है। अब यहाँ पे गुजारिश ये है कि आप एक तरफ कहते हैं कि आप दुनिया से मदद लें, एक तरफ आप कहते हैं बेनज़ीर इनकम सपोर्ट से लें। देखें, बेनज़ीर इनकम सपोर्ट से लोगों की मदद 10,000 या 20,000 से पूरी नहीं होगी। आप फर्ज करें हम बेनज़ीर इनकम सपोर्ट से जो घराने चल रहे हैं उनको 10,000 या 20,000 रुपये हम दे रहे हैं और एक ही घर को वहां से पैसे निकाल के 10 लाख या 20 लाख रुपया एक ही खानदान को दे देंगे तो वो भी जो बेनज़ीर इनकम सपोर्ट है वहां पे भी डिस्टर्ब होंगे। वो जो बेनज़ीर इनकम सपोर्ट है हम वो कह रहे हैं कि वो कंटिन्यू चलने दें और यहाँ पे जो फौरी तौर पे लोगों को रिलीफ चाहिए, यहाँ पे पंजाब के अंदर देखें हमने सबसे पहले लोगों को स्टेप बाय स्टेप उनकी जो हेल्प करनी शुरू की है। अब हम दोबारा सर्वे कर रहे हैं जिनका जितना जितना नुकसान हुआ है, किसी का 10 लाख 20 लाख, और हम वो उनको देना हमने शुरू कर दिया हुआ है। तो बात ये है कि ये अब बात करनी कि अगर बेनज़ीर इनकम सपोर्ट, मुझे ये बताएं कि बेनज़ीर इनकम सपोर्ट अगर हम पंजाब के अंदर लोगों को उसके जरिए हम फंड देंगे या उनकी मदद करेंगे तो पीपल पार्टी को इसका क्या बेनिफिट होगा? पीपल पार्टी ने इस बेनज़ीर इनकम सपोर्ट में अपनी जेब में से पैसे डाले हुए हैं, वो तो अवाम के पैसे हैं। एक बेनज़ीर का नाम है, उसमें इनका क्या तल्लक है? उसमें ये ऐसे ही अब एक बेनज़ीर का नाम रखने से, यहाँ तो ना जरदारी की जेब से में से पैसे हैं, बिलावल भुट्टो साहब की जेब में से पैसे यहाँ पे गए हैं तो इनको क्रेडिट मिल जाएगा। तो भाई आप एक अपना वेलफेयर अदारा खोल के तो पंजाब की मदद करें, सिंध की मदद करें, पाकिस्तान की मदद करें, तो फिर हम आपको कहें कि आप ये जो हमारे ऊपर तनकीद कर रहे हैं, आपकी तनकीद ये बनती है। तो आपके ये आप क्रेडिट कैसे लेना चाहते हैं? ये तो क्रेडिट पाकिस्तान की अवाम का है जिनके टैक्स के पैसे वहां पे इकट्ठे हुए हैं और अवाम को एक तरफ से लेते हैं दूसरी तरफ दे रहे हैं। ये इनकी एक महदूद सोच है। अब बेनज़ीर का नाम लग गया है तो ये बेनज़ीर के फैमिली के पैसे हो गए हैं कि ये वही खर्च करेंगे, हमारे ऊपर वो हराम है और इनके ऊपर हलाल है। यहाँ तो इनके जो शुगर मिलें लगी हुई हैं वहां से ये पैसे सारे जो है ना वो बेनज़ीर इनकम सपोर्ट में जमा करवाते हैं, जरदारी साहब जमा करवाते हैं, बिलावल साहब जमा करवाते हैं और इनके खानदान वाले सारे या पीपल पार्टी के सारे जो ओहदेदार हैं, जो MP MNA हैं, उन्होंने कोई ये फिक्स पैसे किए हुए हैं कि बेनज़ीर इनकम सपोर्ट में हमने अपने पैसों में से कोई 1 करोड़ 2 करोड़ 10,000 20,000 जमा करवाना है। इस तरह की तो बात ही नहीं है। ये कैसे कहते हैं बेनज़ीर इनकम सपोर्ट इनकी है? बेनज़ीर इनकम सपोर्ट पूरे पाकिस्तान की है, वफाक की है। ये तो इनकी एक फजूल बात है, ये तो कोई ऐसा इनका सवाल बनता ही नहीं। मियाँ अजीम साहब, आप हमारे साथ रहे। सिंध गवर्नमेंट के स्पोक्स पर्सन बुलंद खान जोड़े जो साहब असां के ज्वाइन किया है। अस्सलाम वालेकुम बुलंद साहब। जी जी, मेहरबानी असां के ज्वाइन करण जे लाइ। मियाँ अजीम साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे ऐं ॿोॾ मुतासिरनि जी जेका मदद वारो मामिलो आहे उन में सिंध गवर्नमेंट तरफ़ां जेके तर्जुमान आहिनि या जेके वज़ीर आहिनि उन्हनि तरफ़ां बयान अचनि पिया, बिलावल साहब तरफ़ां बि, ऐं इन खां अलावा जेके पंजाब गवर्नमेंट जा जेके तर्जुमान आहिनि उहे बि बयान ॾियनि पिया। मरियम नवाज़ साहिबा जी इहा बयान आहे त PP बोर्ड ते सियासत करे रही आहे। छा चवंदो इन ते? नहीं, मां इहा ॻाल्हि चवंदुमि त मां मियाँ साहब जी बि थोरी घणी ॻाल्हि गुफ़्तगू ॿुधी ऐं मूंखे इलाही अफ़सोस थियो जे लहजो जेको मियाँ साहब अख़्तियार करे रहियो आहे, साईं खे थोरो पंहिंजो लहजो दुरुस्त करणु घुरिजे, न त असांखे बि अहिड़ो ॻाल्हाइणु ईंदो आहे। ॿी ॻाल्हि इहा त BISP बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम न पंजाब जो प्रोग्राम आहे न सिंध जो प्रोग्राम आहे। बुलंद खान साहब तव्हां उर्दू में ॻाल्हायो जी मियाँ अज़ीम बि तव्हांखे सम्झी सघे। जी, मां चयो तव्हां उर्दू में ॻाल्हि ॿोल कयो जीअं मियाँ अज़ीम बि तव्हांखे सम्झी सघे। मियाँ अज़ीम खे तव्हां जवाबु ॾियणु चाहियो पिया। मां चयो तव्हां उर्दू में ॻाल्हि ॿोल कयो जीअं मियाँ अज़ीम बि सम्झे। BISP प्रोग्राम जो है बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम,
وہ نہ پنجاب کا پروگرام ہے، نہ سندھ کا پروگرام ہے، نہ KPK کا پروگرام ہے، نہ بلوچستان کا پروگرام ہے، نہ گلگت بلتستان کا پروگرام ہے، نہ کشمیر کا پروگرام ہے، پاکستان کا پروگرام ہے. اگر وفاقی حکومت جو آپ کہتے ہو کہ ہم لوگ جو ہے اتحادی ہیں، جو ہم کہتے ہیں ہم صرف سپورٹ کر رہے ہیں آپ کو پاکستان کی خاطر، اور اگر اس وفاقی حکومت کو ہم اپنی میری نیشنل قیادت جو ہے چیئرمین بلاول بھٹو زرداری صاحب یہ بات کرتے ہیں کہ وفاقی حکومت کو وفاقی ادارہ جو BISP ہے اس کو یوٹیلائز کرنا چاہیے، تو اس میں پنجاب حکومت کی کیا بات آ جاتی ہے؟ مجھے سمجھ نہیں آ رہی بات. آپ جو ہے ہر بات پر یہ سمجھ رہے ہیں کہ ہم پنجاب حکومت پر تنقید کر رہے ہیں. ہمیں پنجاب حکومت پر کوئی تنقید کرنے کی ضرورت نہیں ہے. پنجاب حکومت کا یہ جو کارنامہ ابھی انجام دے رہی ہے وہ خود ہی عوام اس کو بتائے گی کہ کیا ہوا ہے کیا نہیں ہوا ہے. آپ جس طریقے سے آپ اپنا لہجہ اس وقت استعمال کر رہے ہیں یہ غیر مناسب لہجہ، یہ اس لہجے پہ ہم بھی اتریں گے تو معاملہ بنے گا نہیں، بگڑے گا. تو بہتر بات یہ ہے کہ اس وقت سیلاب والے معاملے پہ، چاہے وہ پنجاب کا معاملہ ہو، سندھ کا معاملہ ہو، یا پاکستان میں کہیں بھی ایسی اگر کلیمٹی ہوتی ہے تو اس کلیمٹی میں ہم سب کو ایک ہونا چاہیے، ہم سب کو ایک بات کرنی چاہیے. BISP کوئی سندھ کا پروگرام نہیں ہے، یہی تو آپ کو سمجھ نہیں آتی ہے بات. BISP وفاقی پروگرام ہے، اور وفاقی کون؟ آپ کی ہے. آپ اس کو ہمارا پروگرام بنا کے بیٹھ گئے. کیوں؟ کیونکہ اس میں صرف محترمہ شہید بینظیر بھٹو کا نام ہے. محترمہ شہید بینظیر بھٹو صاحبہ جو ہے وہ صرف ہماری لیڈر نہیں تھی، وہ پورے پاکستان کی لیڈر تھی، اور دنیا میں اس نے نام کمایا. کوئی صرف سندھ میں نام نہیں کمایا، یا صرف پیپلز پارٹی کا چیئرمین ہونے کے نام انہوں نے نام نہیں کمایا، انہوں نے دنیا کے لیے، دنیا میں انہوں نے نام کمایا. اور وہ جو ہے پاکستان کے لیے ایک جو ہے باعث فخر والی بات ہے. تو اگر ان کا نام ایک وفاقی پروگرام میں ہے جس کی حکومت، جہاں پر حکومت آپ کی ہے، آپ اس پروگرام کو یوٹیلائز کیوں نہیں کر سکتے؟ دنیا مانتی ہے، ورلڈ بینک کہتا ہے، یونائٹڈ نیشنز کہتا ہے، دنیا کا ہر بڑا ملک کہتا ہے کہ اتنا بڑا ڈیٹا بیس کسی بھی دنیا میں ملک، بڑے سے بڑے ملک کے پاس بھی نہیں ہے. اس میں 360 ملین پلس لوگوں کی آپ کے پاس جو ہے ادھر جو ہے ڈیٹا ہو. یہ جو ہے برطانیہ کے پاس بھی نہیں ہے، اور باقی جو آپ کے ویسٹرن ملک ہیں ان کے پاس بھی اتنا بڑا ڈیٹا بیس نہیں ہے جو ہمارے پاس ہے. تو اس بات کو، جو ہمارے پاس یہ ڈیٹا ہے BISP کے تھرو، جہاں پر ہمارے پاس سب لوگوں کی نشاندہی ہوئی ہے، کون کتنا کماتا ہے، کون کسی کی کیا جو ہے صلاحیت ہے، کتنا پیسے ان کے پاس ہیں نہیں ہیں، کیا ان کے پاس یہ سہولت ہے کہ وہ اپنے آپ کو اس سیلاب کے بعد جو ہے واپس اوپر اپنے پیروں پہ کھڑا ہو سکیں، وہ سب وہ ڈیٹا بیس پرووائڈ کرتا ہے. ایک بہتر چیز ہے جو آپ کو نہیں کہہ رہے ہیں، ہم وفاقی حکومت کو کہہ رہے ہیں کہ اس مشکل وقت میں وفاقی حکومت کو یہ بات کرنی چاہیے کہ پنجاب حکومت کو مدد کرے. اگر آپ کو وفاق کی مدد نہیں چاہیے تو مجھے سمجھ نہیں آتا شاید آپ کو پاکستان کی مدد نہیں چاہیے. پھر آپ کو جو ہے، اور اگر آپ یہ بات کہتے ہو کہ ہم جو ہے کیوں کسی سے ایڈ مانگے یا کیوں کسی سے گرانٹ مانگے، تو مجھے سمجھ نہیں آتا کہ پنجاب حکومت کو یہ بات اتنی دل سے کیوں لگ گئی ہے. ہم تو ایک سیکنڈ میری بات کمپلیٹ کر رہے ہیں. ہم تو ان کی بہتری کی بات کر رہے ہیں. جہاں بھی کلائمیٹی ہٹ دنیا میں کلائمیٹ چینج ڈیزاسٹر کے تھرو جو بھی کلائمیٹ چینج ڈیزاسٹر ہٹ ہوتا ہے اس کے بعد UN سے مانگنے کی اجازت ہے. ان کا ایک فنڈ بنا ہوا ہے جہاں سے وہ اس فنڈ سے جو دنیا نے گرین ہاؤس گیسز ایمٹ کیے ہیں پوری زندگی، اس کا جو اثر پاکستان پر پڑ رہا ہے، حالانکہ پاکستان نے گرین ہاؤس گیسز ایمٹ نہیں کیے ہیں، اس کی بنیاد پر ایک فنڈ بنایا گیا ہے. وہ UN میں وہ فنڈ ہے. اس فنڈ میں اگر آپ اپلائی کرو گے تو آپ کو 1 سے 10 روپے مل جائیں گے، اور اس میں کوئی قرضہ نہیں ہے. یہ جو ہے ان کلیمٹی ہٹ ریجنز کا حق ہے، جیسے ساؤتھ پنجاب کا حق ہے، دوسرے ہمارے اپر پنجاب کا حق ہے، کوٹواری بیلٹ سب کا، GT روڈ کا حق ہے، سب کا حق ہے جو ایریاز اس کلیمٹی میں ہٹ ہوئے ہیں انکلوڈنگ ساؤتھ پنجاب. کیونکہ یہ فنڈ جو ہے یہ UN نے خاص اسی طور کے لیے بنایا تھا کہ کل کو کلائمیٹ چینج ریلیٹڈ کوئی بھی ڈیزاسٹرز ہوئیں گے تو ان کو ہم اس فنڈ کے بنیاد پر ریپریشنز آپ کہہ سکتے ہیں، یا ان کو گرانٹس ملیں گی، یہ پیمنٹس ہوئیں گی تاکہ وہاں پر فیوچر کلیمٹیز سے بچ سکیں، اور جو نقصان ہوا ہے اس کا کچھ ہم جو ہے اس کا کچھ حوالے سے ان کو امداد مل سکے. تو اس میں برائی کیا ہے؟ مجھے سمجھ نہیں آ رہا. ہاتھ پھیلانے کی کون سی بات ہو گئی؟ بھیک مانگنے کی کون سی بات ہو گئی؟ یہ تو مجھے سمجھ نہیں آ رہا کہ شاید پنجاب حکومت کو یہ معاملہ ان کے ہاتھ سے باہر ہو گیا.
बुलंद खान साहब, पंजाब गवर्नमेंट या मियां अज़ीम या जेके उतां जा जेके माण्हू आहिनि उहे चवनि पिया त असांजा ख़ज़ाना भरियल आहिनि पैसनि सां, त असां छो ॿाहिरि जेको आहे उहो हथ टंगियूं या कंहिंखां घुरूं। पर मेन ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु त जेके 47 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी मदद जो वक़्तु आहे, माण्हू घरनि खां महिरूम थी विया आहिनि, उन्हनि जो सभु कुझु लुड़ी वियो आहे इन समूरे में। इन मामले में जेकॾहिं ॿिन्ही तरफ़नि खां सियासत थिए त इहो त हिकिड़ो सवालिया निशान आहे। ऐं ॿिए पासे जेकॾहिं हू मदद कनि था BISP, मां उहा ई ॻाल्हि कयां थो त सियासत असां कयूं ई नथा। असां वफ़ाक़ी हुकूमत खे हिननि सां त असां ॻाल्हायूं बि नथा। असां वफ़ाक़ी हुकूमत खे हुननि जो जेको इदारो आहे BISP, हुननि जे थ्रू वफ़ाक़ी हुकूमत खे चयूं था त उहा डेटा बेस बि पंजाब हुकूमत खे मिलियो वञे, ॾिनो वञे, हुनजे थ्रू जेको आहे जेकी मदद थी सघे। अज़ीम साहब इहा ॻाल्हि कई त लखनि जो नुक़सान थियो आहे, बेशक लखनि जो नुक़सान थियो आहे, बिल्कुल लाखों का नुकसान हुआ है। मियाँ साहब मैं आप बात करना अपने टाइम में 2 मिनट में दे दें, आपने बात की, मैंने कुछ नहीं बोला। मियाँ साहब ने बोला कि लाखों का नुकसान है, लाखों नहीं करोड़ों का नुकसान हुआ है, वो आपकी बात बिल्कुल सही है। लेकिन BISP के थ्रू आप फौरी एक हफ्ते 10 दिन 20 दिन की एक इमदाद दे सकते हैं लोगों को कि उनका 10-20 दिन महीना गुजर सके। बाकी इमदाद और रीबिल्डिंग तो आपको करनी है, उसमें कोई शक नहीं है, वो तो पंजाब हुकूमत को करनी है। लेकिन वफाकी हुकूमत से हमने ये बात अर्ज की थी, जो BISP उनका प्रोग्राम है, कि वो आपकी मदद करें। इसमें परेशान इतना वो होने वाली क्या बात है, बुखलाने वाली क्या बात है, मुझे समझ नहीं आ रही। मियां आसिम साहब, आपने सुना बुलंद खान जोनेजो को? मेरी बात सुन लेना। अब मैं 2 बातें करना चाहता हूँ। पहली बात तो ये है कि पीपल पार्टी और हमारा आपस में, क्योंकि हम मिल के हुकूमत कर रहे हैं, मेरी सिंपल 2 गुजारिशात हैं। पहली तो ये है कि आपने मेरे साथ ये सवाल किया है कि अगर बेनज़ीर इनकम सपोर्ट से पंजाब की आवाम की मदद की जाएगी तो हम ये कहते हैं कि इसका क्रेडिट पीपल पार्टी लेगी। लेकिन मेरे भाई ने ही जवाब दे दिया है कि ये पीपल पार्टी का ये अदारा नहीं है, ये वफाक का अदारा है, ये पूरी कौम का अदारा है, ये सबके लिए बना है, ये जो लोग मुस्तहिक हैं उनके लिए ये बना है। ये तो मेरे भाई ने ही जवाब दे दिया। ये आपने मेरे साथ सवाल किया था तो मैंने उसका जवाब इसलिए आपको दिया है कि बेनज़ीर एक इस मुल्क की बिल्कुल वो लीडर थी, अल्लाह उनको जन्नत में जगह दे। तो गुजारिश ये है कि ये उनके नाम के ऊपर बेनज़ीर इनकम सपोर्ट अवाम का एक अदारा बना हुआ है फेडरल के ऊपर। आपके सवाल का मैंने जवाब दिया था कि आपने कहा था कि पीपल पार्टी वाले ये कहते हैं, तो मैंने आगे से ये जवाब दिया कि इस तरह की बात नहीं है। दूसरी ये बात जो मेरे भाई ने अभी की है कि जी UNO से जो एक फंड बिल्कुल मांगना चाहिए, लेना चाहिए, इसमें भी कोई 2 राय नहीं है। मेरी ये गुजारिश थी, मैंने जो अभी जवाब दिया है, मैंने ये कहा है कि बिलावल साहब हमारे साथ मिलके, जरदारी साहब मिलके हुकूमत कर रहे हैं, तो किस जगह पे जाके शहबाज शरीफ साहब के साथ बाकी सारे मामलात डिस्कस नहीं करते, तो ये भी जाके कर लेते। बकायदा जाके सोशल मीडिया के ऊपर या प्रेस कॉन्फ्रेंस करनी या सोशल मीडिया के सामने आके ये बात करनी कि मुझे समझ नहीं आ रही कि वफाक ये दुनिया से ये फंड क्यों नहीं मांग रही। तो ये बात करने की भी इसलिए जरूरत नहीं है कि आपने ये तासर दिया है कि शायद जो हुकूमत कर रहे हैं नून लीग वाले, वो आपकी बात ही नहीं सुनते, आपके साथ मिलते ही नहीं है, आप मीडिया के ऊपर अपनी बात रिकॉर्ड करना चाहते हैं। तो मैं ये कहता हूं, अगर इस तरह की बात है तो आप शहबाज शरीफ आपसे दूर नहीं है, ना तो जरदारी साहब से दूर हैं। तो ये बात, मेरा ये एतराज है कि ये बात मीडिया के ऊपर करने वाली नहीं है, ये बात करने वाली है, हाँ मीडिया के ऊपर बिल्कुल करें जब आपकी बात ना सुनी जाए, जब आपकी बात को सुनने से इनकारी करता हो तो फिर आप ये बात करें। मैंने तो ये इस तरीके से आपकी दोनों बातों का मैंने जवाब दिया है। अच्छा मियां आसिम साहब, तो अभी क्या हिकमत अमली है, आखिरी सवाल है आपसे, सैलाब ज़दगान की मदद के लिए? देखें, सैलाब ज़दगान के लिए देखें, हम पंजाब में तो हमने इसका सलूशन निकाला हुआ है। हमने तो पूरी कैबिनेट, मैंने पहले भी गुजारिश किया था कि हमारा पूरी हुकूमत काम कर रही है, वेलफेयर के अदारे काम कर रहे हैं, और पंजाब गवर्नमेंट अपने पास से जो कर सकती है वो कर रही है। और बिल्कुल हमने वफाक को भी कहा है कि आप भी हमारे साथ मिल के पंजाब की हेल्प करें। और वफाक ने जो 1 महीने बिजली का बिल है वो भी फ्री किया है। और इस वक्त जो खारजी हालात दुनिया के हैं, जिस तरह कतर का मसला आ गया, सऊदीया के साथ हमारा जो दफाई मुआहदा हुआ है,
تو بالکل شباشی صاحب باتیں ہیں. تو اب یہ ساری چیزیں پنجاب اور خاص طور پہ سندھ اور پنجاب دونوں صوبے جو متاثر ہوئے ہیں, اس کے اوپر بالکل یہ کوئی ایک دن کا 10 دن کا کام نہیں ہے, انٹرم ریلیف نہیں ہے عوام کے لیے. اب کنٹینیو جب تک ہم کم سے کم 6 مہینے 1 سال لگے گا ان لوگوں کو ہم جو ہے 50-40% ان کو اس جگہ پہ لے کے آئیں جہاں پہ وہ بیٹھے ہوئے تھے, جہاں ان کے گھر جان اور مال کا نقصان ہوا ہے. تو یہ ساری چیزیں تو بالکل وفاق کے ساتھ مل کر کریں گے. لیکن ہماری یہ گزارش ہے پیپل پارٹی والے بھائیوں سے کہ آپ اپوزیشن کی طرح ہمیں تانے نہ دیں. آپ تو ہمارے بھائی ہیں, ہمارے ساتھ مل کے حکومت کر رہے ہیں, اس عوام کی خدمت کر رہے ہیں. تو پھر یہ کرنے کی آپ سندھ میں آپ کی حکومت ہے, وفاق میں بھی آپ لوگ بیٹھے ہوئے ہیں. تو اس کا یہ مطلب نہیں ہے کہ آپ بہت بہتر طریقے سے عوام کی خدمت کر رہے ہیں اور ہم فیڈرل میں جو ہے وہ کسی بھی صوبے کی خدمت نہیں کرنا چاہتے, کسی کو پیسے نہیں دینا چاہتے. اس طرح کی بات نہیں ہے. ہماری یہ گزارش ہے کہ جو آپ نے چند دنوں سے ایک تنقید شروع کی ہوئی ہے, تو یہ تنقید جو ہے وہ اپوزیشن والوں کا رول ہے, وہ کریں ہمارے اوپر تنقید, آپ کے اوپر بھی تنقید کریں. تو یہ تنقید انہوں نے کرنی ہے. آپ کہتے ہیں کہ ہم اقتدار میں بھی ہیں, ہم اقتدار میں بھی نہیں ہیں. تو اس طرح کی بات نہیں ہے. آپ بھی اقتدار میں, ہم بھی اقتدار میں ہیں. آپ بھی ملک کی خدمت کر رہے ہیں, ہم بھی ملک کی خدمت کر رہے ہیں. آپ اس ملک کے صدر ہیں, ہم اس ملک کے وزیر اعظم ہیں. آپ سینٹ کے بھی چیئرمین ہیں, گورنرشپ آپ کے پاس ہے, پورا صوبہ سندھ آپ کے پاس ہے. تو ہم یہ گزارش کرتے ہیں کہ اگر کوئی بھی بہتر پالیسی آپ کے پاس ہے تو آپ فیڈرل میں ہیں, میاں صاحب کے ساتھ بیٹھ کے, وزیر اعظم صاحب کے ساتھ بیٹھ کے اچھے طریقے سے, ہاں ہم سمجھتے شاید بالکل آپ لوگوں کے پاس بہتر تجویز ہوگی, جو بہتر تجویز عوام کے لیے ہوگی وہ ہم بالکل ماننے کے لیے تیار ہیں, اس کے اوپر کام کرنے کے لیے بھی تیار ہیں. یہاں تک تو کوئی بات نہیں. ہم نے ٹھیک ہے میاں عظیم, تھینک یو. ناظرین, میاں عظیم صاحب सां गॾु मौजूदु हो. प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो. अॼु के पैनल में मूंसां जेके मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु हुआ उन में ज़फ़रुल्ला शेख साहब हुआ, अॻूणो सफ़ारतकार. इन खां अलावा बुलंद खान जोड़े जो तर्जुमान सिंध हुकूमत ऐं मियां अज़ीम नून लीग जा अॻवान आहिनि. अॼु असां इन अहम टॉपिकनि ते ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंमें हिकु तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी डोनाल्ड ट्रंप सां अहम मुलाक़ात थी आहे. सॼी दुनिया में इन मुलाक़ात खे तमामु हिकु वॾी अहमियत हासिलु आहे. ॿिए पासे जेके ख़ासि करे पंजाब में जेका बोर्ड आयल आहे उन में तमामु घणा माण्हू मुतासिर थिया आहिनि, लखनि जी तादाद में माण्हू मुतासिर थिया आहिनि. उते जेतोणीकि हींअर त बोर्ड जा जेके वेकिरा आहिनि घटिजी विया आहिनि, पर उन्हनि जी जेका मदद जी हिन वक़्तु फौरी ज़रूरत आहे. ऐं हिन वक़्तु पीपल्स पार्टी ऐं नून लीग हिक ॿिए जे साम्हूं आहिनि. ऐं असीं बि चवंदासीं त हीउ वक़्तु सियासत जो न आहे. हिते हाल फ़िलहाल जेके मुतासिर आहिनि उन्हनि जी मदद कई वञे, उन्हनि जा घर दर या उन्हनि जो जेको सामान जेको लुड़ी वियो आहे उन्हनि खे उन्हनि जी जेका रक़म आहे या जेके मुस्तहिक़ माण्हू आहिनि उहा ॾिनी वञे. ऐं सियासत पोइ बाद में बि थींदी रहंदी आहे. सो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो. वक़्तु भोज़दार खे ॾींदा इजाज़त. अलाह निगहबान. अमीर में अवां खे भली चऊं था. नाज़रीन, आउं वक़्तु भोज़दार नाजिया मीर जी गैर मौजूदगी में हिन प्रोग्राम जी मेज़बानी आउं करे रहियो आहियां. हिन प्रोग्राम में अॼु असीं अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं. अव्हां खे ॿुधाईंदासीं त पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां अॼु अहम मुलाक़ात थी आहे. वज़ीर आज़म जी ही अॼोके ॾींहं में गुज़िरियल 3 ॾींहंनि में बल्कि त ही ॿी मुलाक़ात हुई डोनाल्ड ट्रंप सां. मूंखे ॿुधाईंदा हलूं त हिन मुलाक़ात में सफ़ारती हल्कनि में वॾी अहमियत अख़्तियार करे वरिती आहे. ऐं सदर ट्रंप सिर्फ़ु पाकिस्तानी क़यादत जी वाखाण बि कई आहे ऐं इन खां अलावा ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में नए बाब जी उमेद बि ज़ाहिर कई आहे. हिन मुलाक़ात जा सफ़ारती मुआशी ऐं सिक्योरिटी हवाले सां कहिड़ा असर पइजी सघनि था, इन समूरे मामले ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं. ॿिए पासे नाज़रीन, मुल्क में जेका बोर्ड सिचुएशन आहे ख़ासि करे पंजाब में, उते इहे रिपोर्ट्स आहिनि त 47 लख खां वधीक माण्हू मुतासिर थी चुका आहिनि. हिन वक़्तु जेतोणीकि उते जेके बोर्ड जा जेके वहिकिरा आहिनि या जेके पाणी जा वहिकिरा आहिनि उन्हनि में लाथ वारो सिलसिलो जारी आहे. ऐं इन सिचुएशन में हाणे जेके बोर्ड मुतासिरीन आहिनि उन्हनि जी कहिड़े तरीक़े सां मदद कई वञे, हुकूमत इन हवाले सां छा पई सोचे, ख़ासि करे उतां जी जेका सूबाई हुकूमत आहे. ऐं ॿिए पासे नाज़रीन, पीपल्स पार्टी ऐं जेके नून लीग आहिनि उहे इन बोर्ड मुतासिरनि जी मदद वारे मामले में बि आम्हूं साम्हूं आहिनि. बयानबाज़ी जो सिलसिलो जारी आहे. पीपल्स पार्टी जो जेका मौक़िफ़ आहे या जेके उन्हनि जा
तर्जमान आहिनि या बिलावल साहब आहिनि, उन्हनि जो इहो मौक़िफ़ आहे त जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि जी BISP यानी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए उन्हनि जी माली मदद कई वञे, उन जे थ्रू उन्हनि जा जेके नुक़सान थिया आहिनि या उन्हनि जी जेका मदद थी सघे उन ज़रिए उन्हनि जी मदद थी सघे। ऐं ॿिए पासे जेके नून लीग अॻवान आहिनि, ख़ासि करे मरम नवाज़ साहिबा, जंहिं इहा ॻाल्हि कई आहे त पीपल्स पार्टी ॿोॾ जेकी सूरत हाल आहे उन ते बि सियासत करे पई ऐं जेके 10,000 आहिनि जेकॾहिं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए उन्हनि जे अकाउंट में 10,000 मोकिलींदासीं या कुझु अञा अमाउंट जेकॾहिं वधीक मोकिलींदासीं त उन में हू कीअं सर्वाइव करे सघंदा, कीअं जेका उन्हनि जा जेके घर ड्रथा आहिनि या उन्हनि जो नुक़सानु थियो आहे उनखे कीअं हू पूरो करे सघंदा। इन मामले ते त हू अञा वधीक कंहिं ॿिए तरीक़े सां ऐं साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां इन जी जेका विर्छ आहे उन ते कंदा। इन ते बयानबाज़ी जो सिलसिलो जारी आहे। ॿिए पासे नाज़रीन, IMF जो बि हिकु अहम बयानु साम्हूं आयो आहे। IMF पाकिस्तान गुज़िरियल माली साल जा टैक्स हदफ़ पूरा न थियण ते ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान ऐं IMF विच में ॿी इक़्तिसादी जेका जाइज़े खां अॻु हुकूमत जी जेका माशी टीम आहे उन टैक्स उगाड़ी ऐं माली कारकर्दगीअ जा तफ़सील आलमी मालियाती इदारे सां शेयर करे छॾिया आहिनि ऐं जेके शेयर कया विया आहिनि उन्हनि में IMF चयो आहे त पाकिस्तान गुज़िरियल साल 12,970 अरब रुपयनि जा टैक्स हदफ़ पूरा नाहिनि कया। FBR ॿुधायो त महांगाई में नुमाया घटिताई, सुस्त मुआशी सरगर्मियूं ऐं अदालती केस हदफ़ पूरा न थियण जो अहम कारण आहिनि। इन समूरे मामले ते असीं अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां गॾु पैनल में हिन वक़्तु मौजूदु आहिनि ज़फ़रुल्ला शेख साहब, अॻूणो सिफ़ारतकार आहिनि। इन खां अलावा बिलन ख़ान जोड़िजो साहब थोरी देरि में असांखे जॉइन कंदा, पाण सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि। उन खां अलावा नून लीग जा अॻवान आहिनि मियां अज़ीम साहब, जेको असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन करे चुको आहे। सो सभिनी महिमाननि खे भलीकार चऊं था, प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआति कयूं था ज़फ़रुल्ला शेख साहब सां। ज़फ़रुल्ला साहब अस्सलाम वालेकुम। महिरबानी। ज़फ़रुल्ला साहब, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब जी मुलाक़ात थी आहे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां। गुज़िरियल 3 ॾींहंनि में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी ॿी मुलाक़ात आहे अमरीकी सदर सां। इन खां अॻु जेकॾहिं असां माज़ी जो जाइज़ो वठूं त 6 सालनि खां पोइ मुलाक़ात थी आहे। पहिरीं मुलाक़ात 2019 में अॻूणे जेका वज़ीर आज़म आहिनि इमरान ख़ान साहब उन्हनि जी मुलाक़ात थी हुई। 6 सालनि खां पोइ हीअ मुलाक़ात आहे। अव्हां कीअं था ॾिसो हिन मुलाक़ात खे ऐं हिन मुलाक़ात जा कहिड़ा असर पवंदा ख़ासि करे हिन असांजे खिते में? काफ़ी अरसे खां पोइ अदाए जेके मुलाक़ातूं थियूं, जेका पाण चयो तमामु इम्पोर्टेंट मुलाक़ातूं असांजे डिप्लोमेटिक लेवल ते तमामु वॾी कामयाबी बि आहे। ऐं ख़ासि करके असां अमेरिकन्स जा हमेशह इलाही रहिया आहियूं शुरू खां वठी। 54 में असां सिएटो में हुयासीं, 55 सेंटो में हुआसीं। उन खां बि अमेरिका सां असां उन्हनि जा ई इलाही थी रहिया हुयासीं। पोइ वरी थोरी दूरी थी वई, वरी वेझड़ाइप थी। अमेरिका सां असांजो कुर्बत तमामु घणी रही आहे एज़ कम्पेयर टू रशिया। नेचुरली वरी हाणे चाइना सां वरी तमामु घणी आहे असांजी हद खां वधीक। हीअ जेको हाणे दुनिया में गज़ा जी वॉर थी आहे, होॾे यूक्रेन में वॉर अलॻि थी पई हले ऐं होॾां यमन वारा बि बम्बार्डमेंट कनि था। हिते पाकिस्तान ऐं सऊदी जा तालुका जेके थिया आहिनि, वॾी नोटनि जा जेको कतर ते अटैक कयो आहे, ईरान ते जेको अमेरिकन्स कयो, इहे सभु डेवलपमेंट्स जे मदे नज़र जेको आहे फॉरेन पॉलिसी चेंजिस हर मुल्क करे पियो। ख़ासि करे जेको अमेरिका जी तव्हां ज़िक्र कयो आहे, नेचुरली हर मुल्क पंहिंजे फॉरेन पॉलिसी जे ऑब्जेक्टिव्स खे, प्रायोरिटीज़ खे वठी अॻिते वधंदो आहे। त हाणे नेचुरली जेकॾहिं पाकिस्तान अमेरिकन सां मिलनि था पिया त नेचुरली हुनजो पंहिंजो हिन में मुफ़ाद जी ज़रूरु हूंदो। हाणे इहे त हाणे तमामु वॾी कहाणी आहे, कहिड़ा कहिड़ा मुफ़ाद आहिनि। हाणे हुन में मुफ़ाद कीअं हूंदो? ॾिसो, अफ़गानिस्तान में अचणु चाहिनि था, बगराम बेस दुबारा वठणु चाहिनि था। ॿियो जेको आहे जेको जंग जेके हले थी गज़ा जी, हिन में ख़ासि करके सऊदी ऐं पाकिस्तान जी वेझड़ाइप जेकी आहे, उन्हनि जो जेको लीडरशिप जो रोल आहे मुस्लिम कंट्रीज़ में, इहो बि ॾाढो इम्पोर्टेंट आहे। उन खां ॿियो वरी जेको आहे असांजी जेको चाइना सां बि तमामु घणी कुर्बत आहे। त अमेरिकन्स जेको आहिनि पंहिंजी शिफ्ट जेकी आहे पॉलिसी में पंहिंजे मदे नज़र पंहिंजा ऑब्जेक्टिव ॾिसी करे त हुननि पंहिंजी कई आहे। छो जो हाणे प्रेसिडेंट ट्रम्प जी जेके पॉलिसी ऑन इमिग्रेशन हुयूं या टेरिस ते आहिनि या ट्रेड ते आहिनि, ॿियनि ते आहिनि, त हुन में काफ़ी खलबली मचल हुई। ख़ासि करके हिंदुस्तान जे मथां जेके 50% जो टैरिफ लॻो आहे, उन ते काफ़ी पोइ इंडियन्स जेको आहे थोरो रिएक्ट बि कयो आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो जॾहिं पहिरियों दफ़ो फील्ड मार्शल साहिबु होॾे वियो हुयो ऐं हुन खां हुन में अॻु में जेको आहे त हुननि जी मुलाक़ात हुते ट्रम्प सां जेकी थी हुई, त हाणे ट्रम्प सां जेकी मुलाक़ात हुन मोदी जेको आहे रिफ्यूज़ कयो हुते वञण जे लाइ।
हाणे अंदर में कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, कुझु ॿाहिरि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। जो चवण जो मक़सदु आहे त हाणे इंडिया सां हुनजी एॾी कुर्बत न रही आहे। हाणे उहो न रही आहे त उहा हुनजी पंहिंजो जेको ऑब्जेक्टिव आहे, प्रायोरिटी अमेरिकन्स जी आहे। ऐं हाणे असां पंहिंजे लिहाज़ खां जेको आहे असांजी माशाल जेको आहे वेझिड़ाए पियो अमेरिकन सां आहे, उहा ॾाढी ख़ुशाई ॻाल्हि आहे ऐं ॾाढी डिप्लोमेटिक हिकिड़ी क़िस्म जी विक्ट्री आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे। इहो न सिर्फ़ु पाकिस्तान लाइ सुठी ॻाल्हि थींदी जेकॾहिं अमेरिकन सां असांजो साथ रहंदो, पर मुस्लिम वर्ल्ड खे बि सॼो फ़ाइदो आहे। अॻिते हली इलाही फ़ैसिला थियणा आहिनि। गज़ा जो फ़ैसिलो थियणो आहे, फ़लस्तीन जे रियासत जो फ़ैसिलो थियणो आहे, कश्मीर जे फ़ैसिले जे लाइ बि इंडिकेशन मिली आहे जेको आहे प्रेसिडेंट ट्रम्प चए थो उनखे बि कंदासीं। हाणे मूंखे लॻे थो त जेकी अंदर जी ॻाल्हि आहे त कश्मीर जे फ़ैसिले खे बि हल करण जे लाइ इंडिया खे शायदि अमेरिकन चयो जंहिं ते मोदी न कई। उन खां पोइ वरी उन जूं स्टेटमेंट्स जेके आहिनि शंकर जूं, उन्हनि जूं अजीब स्टेटमेंट्स आयूं। उन खां पोइ उन ते टैरिफ्स लॻी विया। वरी उनखे जेको आहे जेको रशिया खां तेल वठी ऐं विकिणनि था पिया यूक्रेन वॉर में। हाणे त उहे सॼा कार्ड जेके खुली आया आहिनि, जेको UN में फ़ैसिलो थियो वई ॾाढो अमेरिका खे जेको आहे हुन में प्रेसिडेंट ट्रम्प बाक़ाइदा ज़िक्र बि कयो। हाणे त खुलम खुला ॻाल्हाए थो पियो त जेको इंडिया आहे उहो रशियन जो ऑयल वठणु बंदि करे। सो हुन यूरोपीय यूनियन खे बि ईअं कयो आहे, अपील कयो दुनिया खे त यूरोप हुन खां जेको आहे हुन खां तेल न वठनि पंहिंजो रशिया खां। त हिकिड़ी नई कोल्ड वॉर जेकी आहे हुनजो जनम थियो आहे ऐं यूक्रेन में जंग हले थी पई। ऐं मां सम्झां थो त होॾे ट्रम्प जेको आहे नेटो खे बि स्ट्रेंथन कयो आहे ऐं यूक्रेन जी जेके ज़ेलेंस्की जी मीटिंग थी आहे ट्रम्प सां, उहा बि काफ़ी मानी खेज़ आहे। ऐं ॿुधो आहे त अमेरिकन्स काफ़ी सपोर्ट कंदा यूक्रेन खे। त हाणे तव्हां रिसेंटली ॾिठो हूंदो त यूक्रेन काफ़ी अटैक करे रहियो आहे तमामु अहिड़ा स्ट्रेटेजिक लोकेशन्स ते रशिया में। ऐं सॼो जेको सॼो सिलसिलो आहे जेको मां अर्ज़ु कयो, इन में काफ़ी पॉलिसी ऑब्जेक्टिव्स जेके आहिनि, पर इन में सॼे हिसे में ऐं सॼे एपिसोड में या जेके डेवलपमेंट्स थियनि थियूं पयूं, अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पंहिंजो रोल सुठो अदा कयो आहे। ऐं असांजी लीडरशिप ऐं ख़ासि करके तव्हां ॾिठो हूंदो त हाणे बि जेकी मेडन विज़िट हुई, एॾी रिसेप्शन ज़बरदस्त मिली ऐं प्रेसिडेंट ट्रम्प जेको आहे सिर्फ़ु हिकु न दफ़ो कई दफ़ा असांजी लीडरशिप खे सराहियो आहे, ख़ासि करके फील्ड मार्शल ऐं प्राइम मिनिस्टर साहिब खे बि सराहियो आहे। त मुंहिंजो चवणु आहे त वॾी शिफ्ट आई आहे ऐं इहा हिकिड़ी ख़ुशाइन ॻाल्हि आहे। ऐं मां सम्झां थो इंडिया काफ़ी आइसोलेट थी वियो आहे ऐं इहा चाइना बि हिनखे वेलकम कंदी, छो जो चाइना बि चाहींदी त बेशक असां सां अमेरिकन्स जी विझड़ाइप हुजे। ऐं नेचुरली गल्फ कंट्रीज़ सां बि हाणे असांजी काफ़ी विझड़ाइप थी वई आहे। हाणे जेको सऊदी ऐं पाकिस्तान जो पैक्ट थियो आहे, इन में बि काफ़ी डेवलपमेंट्स थींदियूं तव्हां ॾिसंदो। ॿिया कंट्री आहिनि उहे बि ॾिसनि था पिया। त मां सम्झां थो ओवरऑल जेकी डेवलपमेंट सॼी आहे उन में पाकिस्तान जी काफ़ी विक्ट्री थी आहे डिप्लोमेटिक। अच्छा ज़फ़रुल्ला साहब, खिते ते ख़ासि करे हिन असांजे खिते ते या जेके चीन या हिंदुस्तान आहिनि उन्हनि ते कहिड़ो असरु पइजी सघे थो अमेरिका सां वेझड़ाई या वज़ीर आज़म जी जेका मुलाक़ात आहे फील्ड मार्शल जी? बिल्कुलु असरु पवंदो। जेको मां अर्ज़ु कयो, ॾिसो तव्हां पाण ॾिठो त इंडिया जी हालत वञी छा थी आहे। इंडिया जिते किथे बिल्कुलु आइसोलेशन में अची चुको आहे। कोई बि कंट्री हुन सां इंडिया सां गल्फ कंट्रीज़ मां इंडिया सां थोरो परे थी विया आहिनि। उतां जा मुंहिंजो ख़्याल आहे माण्हू बि वापसि था पिया वञनि। हेॾां जेको H1 जो वीज़ा जो फीस लॻाई छॾी आहे अमेरिकन्स, उन में बि इलाही इंडियन्स वापसि हलिया वेंदा। उन खां पोइ जेको आहे अमेरिकन्स ऐं जेको इंडिया जो टैरिफ्स वारो जेको 50% लॻायो आहे, काफ़ी इकोनॉमी ते इंडिया ते तमामु वॾो हिन जो असरु थींदो। उन खां पोइ छो जो अमेरिकन्स नथा चाहिनि त इंडिया जी ऐं रशिया जी वेझड़ाइप थिए। त इन्हीअ करे मूंखे लॻे थो जेको तव्हां चवंदा न कहिड़ो असरु थींदो, इंडिया लाइ तमामु वॾो चैलेंज आहे। छा रशिया सां हो साण हलंदा? अञा ताईं त अमेरिकन सां साथ नथा ॾियनि, हुनजो पासो कोन था वठनि ऐं रशिया जो पासो आहिनि। मां सम्झां थो जेकॾहिं रशिया जी साइड वठंदा ऐं हुनजो तेल अञा ते ख़रीद कंदा ऐं विकिणंदा, यूक्रेन खे विकिणंदा या ॿियनि खे, हिन जा नतीजा अञा ॾाढा ख़राबु निकिरंदा। ऐं मां सम्झां थो हिंदुस्तान खे तमामु वॾो झटको ऐं वॾो नुक़सानु थींदो। मूंखे त बहुत इंडिया टुकर टुकर न थी अचे। अच्छा ज़फ़रुल्ला साहब, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं फील्ड मार्शल खां अॻु डोनाल्ड ट्रम्प जेके मुस्लिम मुल्कनि जा जेके सरबराह हुआ उन्हनि सां बि हिकिड़ी मुलाक़ात कई हुई, गॾियल मुलाक़ात हुई ऐं उहा तमामु ज़बरदस्त मुलाक़ात उन्हनि जी रही हुई। छा था सम्झो इन मुलाक़ात खां पोइ या हींअर जेका मुलाक़ात थी आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ या फील्ड मार्शल जी, गज़ा वारी सूरत हाल ते जेका जंग बंदी आहे या जेका जंग जेका जारी आहे उन ते को असरु पइजी सघे थो? जंग जी जेका ख़ात्मे जी जेका उमेद आहे उहा पैदा थी सघंदी इन मुलाक़ातनि में? ॾिसो, अरब इस्लामिक जेकी नंढी मुलाक़ात थी जंहिंमें 8 जेके सरबराह हुया जंहिंसां प्रेसिडेंट ट्रम्प स्पेशली मुलाक़ात कई, उहा जेके तव्हांखे पाण ख़बर आहे जंहिंमें पाकिस्तान बि हुयो, प्राइम मिनिस्टर बि हुयो।
असल में जेको ट्रम्प जेके हिन सॼे ॻाल्हियुनि मां जेको लबे लिबाब आहे, असल में हो चाहिनि था त जेके यगमा ॾींहनि उन्हनि खे हिकदमि आज़ादु थियो वञे। नंबर 2, हमास खे कंहिं बि फ्यूचर पैलेस्टाइन जे गवर्नमेंट में या ॿियनि में हिसो न ॾिनो वञे, छो जो हू हमास हिकिड़ो टेररिस्ट ग्रुप था डिक्लेयर कनि। अहिड़ी तरह महमूद अब्बास बि चयो आहे त हमास जेको आहे असांजे उनजो को बि कंहिं शइ जो हिसो न रहंदो। त मूंखे लॻे थो त हमास खे बिल्कुलु आउट करण जे लाइ हीउ सॼो सिलसिलो हुयो। हमास जी पोएं साल में इहो सिलसिलो शुरू कयो हो, ऐं छो शुरू कयो इहा त मूंखे ख़बर न आहे। त पर हाणे जेके यरगमाली जेके चवनि था रिपोर्ट जे मुताबिक़ 48 49 या 50 जेके बि आहिनि, त प्रेसिडेंट ट्रम्प क्लियरली चयो आहे जंग बि असां चाहियूं था पिया, पर उन सां गॾु गॾु मक़सदु इहो आहे त हो सॼा यरगमाली बि कनि, ऐं उन खां पोइ जेको गज़ा जो एरिया आहे उते बि मुस्लमान मुल्क को परमुड़ो खणी अचनि त छा गॾिजी ईंदा या फोर्सिस उते रहंदा, या उनखे साफ़ करण जे लाइ जेके उन पैसा केरु ॾींदो, या उनखे न्यूट्रलाइज़ कयो वेंदो, या उनखे इसराइल जो हिसो कयो वेंदो, या उनखे पैलेस्टाइन जो हिसो कयो वेंदो। इहे शयूं अञा डिसाइड थियणियूं आहिनि। त मां सम्झां इन सॼे खे करे जेको अमेरिकन चाहिनि था त मुस्लिम जी जो मुस्लमान जी दुनिया जे गुरबत हुजे उन सां करीब हुजनि, त मां सम्झां थो उन लिहाज़ खां पाकिस्तान जो रोल वॾो आहे। अच्छा ज़फ़रुल्लाह साहब, ॿिए पासे जेकर ॾिसूं त पाकिस्तान ऐं सऊदी अरब में जेको हिकिड़ो मुआहिदो थियो आहे, इन जा दुनिया ते केतिरा असर पिया आहिनि, ऐं जेके ही अमेरिका जो पाकिस्तान तरफ़ जेको नरम लहजो आहे, छा था सम्झो उन जा बि असर थी सघनि था इन मुलाक़ात में? तालुकात जेका नवां तालुकात कोन आहिनि, काफ़ी शुरू खां वठी आहिनि। सऊदीअ असांजी हमेशह मदद कंदो रहंदो आहे काफ़ी में शयुनि में। असां बि सऊदियुनि सां काफ़ी गुरबत जो इज़हार कयो आहे हमेशह। पाकिस्तानी फौजी बि उते आहिनि काफ़ी। पाकिस्तान जे सऊदियुनि जे उन्हनि खे ट्रेनिंग बि असां ॾींदा रहंदा आहियूं। उन्हनि जे हर फील्ड में पाकिस्तान सां सऊदी अरेबिया जा ॾाढा सुठा ऐं क़रीबी तालुकात आहिनि। त हाणे जेको जेको थियो आहे तव्हांखे तो यादि हूंदो 80 जे दहाई में बि जॾहिं हरम में हिकिड़ो थियो त कमांडो ऑपरेशन थी, तव्हांखे यादि हूंदो, हुन में बि पाकिस्तानी हुते हुया। हाणे बि पाकिस्तानी 20,000 खनि सोल्जर्स हुया। हिन मुआहिदे सां इहो थींदो त इन फील्ड में डिफेंस फील्ड में गुरबत वधंदी, ऐं हाणे डिफेंस जी जेकी पोजीशन आहे पाकिस्तान जी ऐं सऊदीअ जी टोटली डिफरेंट आहे। सऊदीअ खे बि थ्रेट आहे यमन खां, हिननि खां जेके हूथीस आहिनि हुते, या जेको आहे शिया सुन्नी जो जेको सिलसिलो अञा ताईं जेके हल्को फुल्को हले थो सिलसिलो, त सऊदीयुनि खे बि खपंदो त को पाकिस्तान जो साथ हुजे। त मां सम्झां त इहे जेको मुआहिदो थियो आहे इन में ॾाढो सुठो आहे त पाकिस्तान जे मथां थिए त सऊदीअ, सऊदीअ जे मथां थिए त पाकिस्तान। चवण जो मक़सदु इहो आहे त हिन में वधीक गुरबत ईंदी ऐं वधीक जिदत ईंदी, ऐं इन जा फ़ाइदा पाकिस्तान खे तमामु घणा पवंदा। अच्छा ज़फ़रुल्लाह साहब, आख़िरी सवाल तव्हां खां इहो आहे त IMF टैक्स हदफ़ पूरा न थियण ते ख़दशा ज़ाहिर कया आहिनि पाकिस्तान ते, ऐं पाकिस्तान जेका आहे उहा रिपोर्ट जेका उहा बि शेयर कई आहे। छा था सम्झो इहा सफ़ारती सतह ते असांजी कमज़ोरी आहे या इक़्तिसादी बद इंतिज़ामी जो को मामिलो आहे? ॿई शयूं न आहिनि। सफ़ारती बि कमज़ोरी कान्हे का, इकोनॉमिक बदन सां बि न आहे। कुझु हालात अहिड़ा थिया आहिनि, नेचुरल कैलेमिटीज़ आहिनि, अच्छा फ्लड्स अची विया आहिनि। IMF जे प्रेसिडेंट इहो बि चयो आहे त तव्हां असांखां मदद घुरो, तव्हां हुनजी सख़्तु कान रहा। मुलाक़ात थी आहे प्राइम मिनिस्टर जी प्रेसिडेंट IMF सां, ऐं उन्हनि पाकिस्तान जे लाइ काफ़ी इहो चयो आहे त असां पंहिंजी मदद बि कंदासीं। पर नेचुरली जॾहिं हिकिड़ो फिजिकल जेके रेगुलेटरी थियनि थियूं पियूं, पाकिस्तान जी जेकी चेंजिंग सिनारियो आहे, ऐं जहिड़े नमूने में वर्ल्ड पॉलिटिक्स में असां हिसो वठी रहिया आहियूं, त उनखे मद्देनज़र बि उनखे जेको IMF दरगुज़र नथो करे सघे। नेचुरली चवण जे लिहाज़ खां इंस्टीट्यूशन चवनि त अथा, पर मां नथो सम्झां जेके तव्हां ॻाल्हियूं कई उन मां को आहे त को फेल्यूर आहे या ॿी का शइ आहे। अहिड़ी ॻाल्हि कान्हे। असां पंहिंजा इंट्रस्ट पहिरियों रखूं था पिया, ऐं असांजे इंट्रस्ट जेके प्राइम इंट्रस्ट आहिनि उन ते आख़िरकार IMF थोरो घणो कम्प्रोमाइज़ करे थो, त असां बि हुन सां कम्प्रोमाइज़ थियूं था, न्यूक्लियर ट्रेंच वठंदा आहियूं, त हुन सां कंदा आहियूं। पोइ हफ़्ते हफ़्ते वरी जेके हालात ऐं जेके तालुकात ऐं जेके ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं उन में हेठि मथे करे किथे न किथे कम्प्रोमाइज़ थींदो। IMF सिर्फ़ु पाकिस्तान जो हिसो न आहे, दुनिया में जिते बि किथे कर्ज़ ॾिए थो या मदद कंदो आहे, त उन्हनि में जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि उनजो इहो सिलसिलो इहा नई ॻाल्हि न आहे, इहो थींदो रहंदो जेको आहे, इन में को बैड इंटेंशन कोन्हे। महिरबानी ज़फ़रुल्लाह शेख साहब, नादिन अॻूणो सफ़रकार ज़फ़रुल्लाह शेख साहब असां सां गॾु मौजूदु हो। मियां अज़ीम बि असां सां गॾु मौजूदु आहे। पीपल्स पार्टी ऐं नून लीग में जेका हिन वक़्तु बयानबाज़ी जो सिलसिलो जारी आहे। मियां अज़ीम साहब, आपको वेलकम कहते हैं अपने प्रोग्राम में। जी मेहरबानी।
نون لیگ اور پیپلز پارٹی ویسے تو وفاق میں تو آپس میں ملے ہوئے ہیں، اور ابھی جو سیلاب کی صورتحال ہے اس میں دونوں طرف سے بیان بازی کا جو سلسلہ ہے وہ جاری ہے، بلاول بھٹو صاحب ہو یا وزیر اعلیٰ مریم نواز صاحبہ ہو، یہاں جو ترجمان ہیں پنجاب گورنمنٹ کے یا سندھ گورنمنٹ کے، ان کے بیانات آ رہے ہیں۔ بلاول بھٹو یا پیپلز پارٹی کا جو موقف ہے، جو بھی سیلاب زدگان جو لوگ متاثر ہوئے ہیں ان کی مدد BISP کے ذریعے کی جائے، لیکن مریم صاحبہ کہہ رہی ہے کہ نہیں، 10,000 میں کچھ نہیں ہوگا، اگر 10,000 اس کے اکاؤنٹ میں ہم بھیجیں BISP کے تھرو۔ تو کیا کہیں گے آپ اس کے اوپر، اور کیا ایسا ہوا ہے اچانک؟ دیکھیں، بات یہ ہے کہ بلاول صاحب نے پہلے چند دن پہلے ایک سٹیٹمنٹ دی کہ پنجاب میں مریم نواز جو CM پنجاب ہیں وہ عوام کے لیے رات دن انتھک جو ہے نا وہ محنت کر رہی ہیں۔ ایک طرف انہوں نے یہ سٹیٹمنٹ دی، دوسری طرف انہوں نے یہ کہا کہ وفاق جو ہے وہ دنیا سے مدد مانگے کہ سیلاب کے اندر جو ہمارا نقصان ہوا ہے وہ دنیا کے آگے ہم ان سے مدد لے کے اور عوام کی خدمت کریں۔ اب مسئلہ یہ ہے کہ یہ تو وفاق میں خود بھی بیٹھے ہوئے ہیں، صدر بھی ہیں اور سینٹ کے چیئرمین بھی ہیں، اور باقی ساری چیزیں جو یہ ہمارے ساتھ مل کے حکومت کر رہے ہیں۔ تو غور طلب تو یہ بات ہے، تمام باتیں جو وزیر اعظم صاحب شہباز شریف صاحب کے ساتھ بیٹھ کے سب باتیں کر لیتے ہیں، تو اس طرح کی سٹیٹمنٹ جو ہے وہ میڈیا کے سامنے آ کے دینے کی ضرورت کیا ہے؟ یہ تو اس طرح کی سٹیٹمنٹ وہ دے جو اپوزیشن میں بیٹھا ہوا ہے۔ آپ اقتدار میں بھی بیٹھے ہوئے ہیں اور اپوزیشن کا بھی رول ادا کر رہے ہیں۔ تو میں تو پہلے بھی آپ کے بہت سارے پروگرام میں یہ گزارش کر چکا ہوں پیپل پارٹی والوں کو کہ آپ اقتدار میں ہیں، آپ اپوزیشن میں نہیں بیٹھے ہوئے۔ آپ کہتے ہیں جی کہ دنیا سے مدد لیں، بھائی دنیا سے ہم نے مدد اس وقت لینی ہے جب ہمارے خزانے خالی ہوں۔ آپ مجھے یہ بتائیں 18ویں ترمیم کے بعد جو پروینشنل ہے ان کے پاس کتنے پیسے پڑے ہوئے ہیں؟ ان کو تو کسی فیڈرل کی بھی مدد کی ضرورت نہیں ہے۔ تو آپ وہ جو پیسے سندھ میں پڑے ہوئے ہیں جو آپ نے ہی 18ویں ترمیم لے کے آئے تھے، آپ کے ہی دور میں آئی تھی، تو اس میں جو صوبوں کو بااختیار کیا گیا تھا نیشنل، جو اس وقت جو اب شور ڈالا ہوا ہے ہم نے کہ ہم کہہ رہے ہیں کہ جی یہ جو 18ویں ترمیم میں کوئی امینڈمنٹ آنی چاہیے، تو بھائی آپ کے پاس بالکل بے نظیر انکم سپورٹ کے جو پیسے پڑے ہوئے ہیں وہ روٹین میں ہم 10,000 یا 20,000 آپ دیتے ہیں یا ہم دیتے ہیں۔ یہاں پہ 10,000 کی بات نہیں ہے، یہاں پہ 10 لاکھ 20 لاکھ کی بات ہے۔ ایک گھر کو آپ 10 لاکھ بھی دیں گے، 20 لاکھ بھی دیں گے تو وہ بھی کم ہے۔ تو ہم یہ کہہ رہے ہیں کہ دنیا کے آگے جو ہم یہ بھیک مانگ رہے ہیں، جو ہمارا امیج پہلے ہی خراب ہے، اس کو تھوڑا بہتر کرنے کے لیے مریم نواز کی یہ سٹیٹمنٹ تھی، اس کو بہتر کرنے کے لیے ہم اپنے مسائل خود حل کرنے کی کوشش کریں۔ تو یہ بار بار ایک ہی بات کرتے جانا، جی دنیا سے مدد کیوں نہیں مانگی، دنیا سے مدد کیوں نہیں مانگی، دنیا سے مدد مانگے۔ بھائی پہلے ہی IMF کے ساتھ ہم جہاں بھی جاتے ہیں تو وہ پہلے ہی سمجھ جاتے ہیں شاید یہ بھیک مانگنے آئے ہیں، شاید یہ پھر کوئی قرضہ لینے آئے ہیں۔ بھائی تھوڑا سا امیج جو پاکستان کا ہے وہ ہم سب مل کے ہی اس کو بہتر کر سکتے ہیں۔ تو سیلاب آیا ہے، سیلاب جو ہماری جب 16 مہینے کی حکومت تھی اس وقت بھی اس وقت ہمارے پاس پیسے نہیں تھے، ہم نے بالکل جو دنیا سے ہم نے مدد بھی مانگی، دنیا نے مدد کی بھی۔ اور اس وقت جو بات ہے یہاں پہ سیاست، اب جس طرح الیکشن کا وقت آگے آئے گا، گزرتے جائیں گے، یہ 5 سال گزریں گے، اسی طرح جو پیپل پارٹی ہے یہ مزید اپوزیشن کا رول ادا کرنے کی کوشش کرتے رہیں گے، کیونکہ یہ اب دیکھیں کہ یہ ہم نے تو ان کو کہا تھا کہ ہمارے ساتھ مل کے آپ حکومت میں شامل ہوں، آپ منسٹریاں بھی لیں، آپ میں ہم یہ سمجھتے ہیں جی آپ میں بہت قابلیت ہے، جی آپ ہم سے بہتر ملک چلانا سمجھتے ہیں، تو پھر آتے ہمارے ساتھ مل کے آپ اپنی بھی قابلیت اس ملک کے لیے دیتے۔ آپ میں جو آپ کی کیبنٹ میں یا آپ کے جو MNA سینیٹر حضرات ہیں تو آپ ان کو بھی اس حکومت میں شامل کر کے اپنی عوام کی خدمت کرتے۔ تو آپ نے وہ رسک نہیں لیا جو نون لیگ نے لیا ہے۔ نون لیگ اس وقت آپ یہ سمجھتے تھے کہ نون لیگ کی حکومت اگر ناکام ہو گئی، اگر یہ حکومت ناکام ہوگی تو ہم تو کہیں گے جی ہم تو اقتدار میں نہیں ہیں، ہماری تو ذمہ داری نہیں ہے، ہمارے پاس تو صدارت ہے، ہمارے پاس تو گورنر شپ ہے، ہمارے پاس تو سینٹ کی چیئرمین شپ ہے، ہمارے پاس تو سندھ کی وزیر اعلیٰ شپ ہے۔ تو یہ انہوں نے ایک سیف سائڈ یہ کھیل رہے تھے پیپل پارٹی والے
تو اب ان کو دیکھیں, اللہ تعالیٰ جس کو عزت دے. اب دیکھیں پوری دنیا کے اندر پاکستان کا امیج, خارجہ پالیسی ہماری کس طرح اللہ کے فضل و کرم سے پاکستان کا سٹیٹس اب گیا, پاکستان کو عزت ملی ہے. سعودیہ کے ساتھ جو ہمارا ایگریمنٹ ہوا ہے, قطر کے ساتھ جو اسرائیل نے جو حملہ کیا اس کے اوپر ہمارا رول. تو گزارش یہ ہے کہ پیپل پارٹی کو یہ چاہیے کہ پیپل پارٹی کو اس وقت حکومت کے ساتھ مل کر اس قوم کی, اس عوام کی خدمت کرنی چاہیے. اس طرح کے بیانوں سے کچھ نہیں ہوتا. آئیں بیٹھ کے بات کر لیتے ہیں. یہ آپ ٹی وی پہ بیٹھ کے اور پریکٹیکل کچھ کرتے نہیں ہیں, فیلڈ میں آپ جاتے نہیں ہیں. آپ آئیں نا ذرا سیکھیں پنجاب میں ہم کتنے منصوبے لے کے ہیں. مریم نواز رات دن اپنی ٹیم کے ساتھ کام کر رہی ہیں. آپ ایمانداری سے بتائیں, آپ کراچی میں بیٹھے ہوئے ہیں, بتائیں مجھے جو پاکستان کے دوسرے صوبوں کے وزیر اعلیٰ ہیں وہ اس طرح جس طرح مریم نواز رات دن ان تک محنت کری, اس طرح کوئی وزیر اعلیٰ بتائیں مجھے جس نے کام کیا ہوا. یہاں پہ پنجاب کے اندر پہلے شہباز شریف کا ریکارڈ تھا, اب شہباز شریف صاحب وزیر اعظم پاکستان بنے ہیں. انہوں نے وہیں جو پنجاب کی جس طرح خدمت کی تھی اب وہ پورے پاکستان کی اس طرح خدمت کر رہے ہیں. اور مریم نواز صاحب نے شہباز شریف صاحب کا بھی ریکارڈ کو توڑا ہے اب پنجاب کی خدمت کرنے میں. تو یہ تکلیف ہوتی ہے. مریم نواز نے جو سٹیٹمنٹ دی ہے انہوں نے یہ تکلیف دہ سٹیٹمنٹ ہے کہ آپ کو اس طرح کی سٹیٹمنٹ نہیں دینی چاہیے. بجائے عوام کی خدمت کرنی, اور عوام کی خدمت کرنے کی بجائے آپ کہہ رہے ہیں, آپ ہمیں تنقید کر رہے ہیں. جو کام کرنے والے ہیں ان کو ہی تنقید آپ نے شروع کر دی ہے. تو بھائی آپ نے مدد مانگنی ہے تو مدد مانگ لیں بھائی دنیا سے. تو کیوں اپنی انسلٹ کرواتے ہیں؟ پیسے آپ کے پاس ختم ہو گئے ہیں. جو آپ کو 18ویں ترمیم میں پیسے ملے ہوئے ہیں وہ پیسے ختم ہو گئے ہیں. پنجاب کے پاس یا سندھ کے پاس پیسے نہیں ہیں. یہ میرے بھائی ان کو یہ بلاول بھٹو صاحب نے جو سٹیٹمنٹ دی ہے یہ سیاسی سٹیٹمنٹ ہے. یہ سٹیٹمنٹ جو انہوں نے دی ہے یہ ان کے خلاف ہی گئی ہے. اس طرح کی سٹیٹمنٹ نہیں دینی چاہیے. ان کو چاہیے پریکٹیکل طور پہ اپنی کیبنٹ کو جو ان کی سندھ کی سطح پہ ہے وہ کام کریں, عوام کی خدمت کریں. عوام دیکھ رہی ہے, عوام پنجاب کو بھی دیکھ رہی ہے, سندھ کو بھی, کے پی کو بھی دیکھ رہی ہے. یہ تینوں صوبے جو ہیں نا یہ تینوں صوبوں کو بڑے غور سے دیکھ رہے ہیں. اور بلوچستان کے اندر جو دہشت گردی کا معاملہ ہے وہاں پہ تو فیڈرل ہم سب مل کے کوشش کر رہے ہیں کہ میاں عظیم صاحب کچھ جو مبصرین ہیں یا جو پیپلز پارٹی والے ہیں وہ کہتے ہیں کہ جو نون لیگ ہے وہ اس کا موقف ہے کہ اگر بی آئی ایس پی کے تھرو ہم کچھ مدد کریں گے یا کچھ پیسے ان کو دیں گے تو وہ کریڈٹ پیپلز پارٹی لے جائے گا. نہیں دیکھیں پیپل پارٹی لے جائے گا. آپ مجھے بتائیں بی آئی سی میں کتنا فنڈ ہے؟ 5,000 ارب روپیہ. یہ 100 ارب سے شروع ہوا تھا جو 500 ارب تک یہ پہنچ چکی ہے. والے کریں گے وہ تو فیڈرل کا ادارہ ہے. میاں عظیم صاحب ہم بات کا سلسلہ یہیں سے جاری رکھیں گے. ناظرین وٹو تا شارٹ کمرشل بریک.